बाबा साईं ये उहे ज़ालिम अथव वॾे साईं खे असांजी अखियुनि जे आॾो इन्हनि ज़ालिमनि मारियो आहे। बाबा जाबिर खान सही थो चए। सवां सिधा कातिल आहिनि बाबा साईं जा कातिल। मां त चवां थो हिननि खे सीने में बस्ट हणो बस्ट। सावल तूं कुछ चवण चाहीं तो? चवण लाइ त बाबा साईं मूं वटि घणो कुझु आहे, पर हिन वक़्तु सॼो ॻोठ सभु माण्हू सभु सबूत मुंहिंजे ख़िलाफ़ आहे। जेकॾहिं मां हींअर कुझु चवां बि त उहो सभु तव्हांखे कूड़ लॻंदो। बाबा साईं ही कूड़ो आहे कूड़ो। अरे कूड़ो केतिरा बि कूड़ आहे हेठि त ज़ाल थी थो न। बाबा साईं हे छा ॻाल्हाईंदो? पिस्टल हिन जे हथ में हो, हिन पाण वॾे साईं खे पंहिंजे हथनि सां मारियो आहे। हिते हिन महिल कहिड़ियूं ख़बरूं कंदो? बाबा साईं वॾे साईं जो तव्हां पोस्टमार्टम करायो, पाण ई तोखे अछनि कारनि जी ख़बर पची वेंदी। मां बाबा साईं जे जिस्म खे चीराइण नथो चाहियां, पर हक़ीक़त खे ॼाणण जे लाइ असांखे ईअं करिणो पवंदो। हिननि खे ओसी ताईं ते ॿधी रखो जेसीं ताईं असां बाबा साईं जो गुसल कफ़न दफ़न ऐं तदफ़ीन नथा करे वठूं। पोस्टमार्टम जी रिपोर्ट में बि इहो ई ज़ाहिर थियो त जंहिं पिस्टल सां बाबा साईं ते गोली हलाई वई हुई वो पिस्टल सावल खां हथ कयो वियो। पोइ फ़ैसिले में मूं वटि ॿी का वाट न हुई। मूं सभु कुझु दरगुज़र करे भले साईं खे विच में आंदो ऐं भले साईं जो कसम ॾेई सावल खे चयो जॾहिं त सभु सबूत तुंहिंजे ख़िलाफ़ आहे ऐं पोस्टमार्टम जी रिपोर्ट में बि इहो साबित थी चुको आहे जेको पिस्टल तोखां बरामद कयो वियो बाबा साईं जे सीने में उन ई पिस्टल मां गोली निकितल आहे। पोइ तूं कीअं थो चवीं त तूं बेकसूर आहीं? उन जे बावजूद तोखे ॻाल्हाइण जो पूरो मौक़ो ॾिनो वेंदो। ॻाल्हाए। बाबा साईं ॻाल्हाइण लाइ कुझु रहंदो ई कुझु कोन्हे, ॻाल्हायूं वरी छा? हा बाबा साईं मारे छॾियो कमीननि खे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।